प्यारी संगत, दादा श्याम। कहिड़े न ॾुखे वक़्त मां असीं सभु लंघे रहिया आहियूं। हिक पासे साइंस केॾो न वाधारो करे वेई आहे। छा आहे जो इंसान करण जी कोशिश की न कई आहे ऐं कामयाब बि थियो आहे, पर ओचितो हिक नंढड़े वायरस सां सॼी दुनिया बिल्कुलु डावाडोल थी वई आहे। असांजा गुरुदेव पूजनीय दादा जशन असांखे वरी वरी चवंदा हुआ त जीअं सिके खे ॿ पासा आहिनि। हिकु पासो आहे आज़मूदो जेको असां वटि अचे थो, भल उहो आज़मूदो अणवणंदड़ हुजे, भल उहो आज़मूदो चैलेंजिंग हुजे, भल उहो आज़मूदो भयानक हुजे, पर ॿिए पासे उहो आज़मूदो, उहो चैलेंज पाण सां खणी अचे थो वझ। एवरी चैलेंज ब्रिंग्स विथ इट सेल्फ एंड अपॉर्चुनिटी। ऐं जे असीं उहा अपॉर्चुनिटी उन मां असीं कुझु पिरायूं त असांजो बि केॾो न वाधारो थी सघे थो। ऐं ही चैलेंज जेको आयो आहे असांजे लाइ केतिरियूं न सिखियाऊं खणी आयो आहे। इट हैज़ ब्रॉट विथ इट सेल्फ so many opportunities of learning, and one of the greatest opportunity of learning, हिक वॾे में वॾो सबक जो असांजे लाइ खणी आयो आहे, उहो आहे the lesson of gratitude, the lesson of शुक्राना, the lesson of being grateful। ॾिसो प्यारे प्रभुअ असांखे केॾियूं न नेमतूं ॾिनियूं आहिनि। केतिरा रोज़ असीं पढ़ूं पिया, सवनि जे तइदाद में, हज़ारनि जे तइदाद में करोना जे करे पंहिंजा प्राण त्याग पिया कनि, करोना जो शिकार थी पवनि था। पर प्रभुअ जे कृपा सां वी हैव बिन ब्लेस्ड विद दिस गिफ्ट ऑफ लाइफ विच इज़ सच एन इनवैल्यूएबल गिफ्ट। न रुगो असांखे हीअ जीवन हिन ज़िंदगीअ जो दान आहे, पर वी आर हेल्दी, असीं सघारा आहियूं। न रुगो असीं, but so many of our family members, our relatives, our friends, we have the gift of life, we have the gift of health, and there are so many other gifts which we have received from God। ॾिसो प्रभु असांखे पंहिंजे अखुट भंडार मां केतिरो न ॾिनो आहे। हींअर तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी केतिरा ई लाचार आहिनि त खेनि मन हिकु वेलो, सिर्फ़ु हिकु वेलो खाइण लाइ मिले, पर असांखे प्रभु पंहिंजे अखुट भंडार मां केॾो न ॾिनो आहे। ऐं केतिरनि खे वरी प्रभु या प्रेरणा बि विधी आहे त जेको मूं तव्हांखे ॾिनो आहे उहो वंडियो, विरायो, सिर्फ़ु पंहिंजे लाइ न रखो। जेकी अथव जेतिरो तव्हीं ॾींदा ओतिरो तव्हांखे वधीक मिलंदो, ओतिरो तव्हां वटि वधीक बरकत ईंदी। इहे सभु सबक असांखे असांजे पूज्य गुरुदेव दादा जशन कीअं न प्यार में, मोहबत में सेखारिया ऐं सेखारीनि पिया। अचो त मां तव्हांखे हिकु नंढी ॻाल्हि प्यारे दादा बाबति ॿुधायां। जॾहिं प्यारा दादा पाण अव्हांजे शहर मद्रास में आया हुआ, सालनि जी ॻाल्हि आहे। दादा 3 ॾींहंनि में असांजे मान्यवर भाउ श्री पुरुषोत्तम भोजवानी जे घर में रहंदा हुआ। असां लाइ हिन प्यारे भाउ खे विसारणु तमामु मुश्किल आहे। प्यारे दादा इंग्लिश लेक्चर ॾिनो हो हिकु वॾे शाही हॉल में, हज़ारनि जे तइदाद में माण्हू अची कठा थिया हुआ प्यारे दादा जो पैगाम सुणण वास्ते, प्यारे दादा जो मिठो मधुर मुरलीअ जहिड़ो आवाज़ सुणण वास्ते, संदसि हिकु निहार वठण वास्ते केतिरा ई अची कठा थिया हुआ। जॾहिं प्रोग्राम पूरो थिए थो, जीअं अवां मां केतिरनि खे ख़बर आहे त प्यारा दादा त पंध जा बेहद शाइक़ हूंदा हुआ। त असांजो होस्ट श्री पुरुषोत्तम दास दादा खे चवनि था त असीं हींअर बीच तां लंघे रहिया आहियूं ऐं बसि 5 मिंटनि में घर पहुची वेंदासीं। त दादा चवनि जे तव्हांखे एतिराज़ न हुजे त थोरो वक़्तु गाॾी हिते रुकायो, मां जेकर थोरो वक़्तु बीच ते पंधु कयां ऐं थधी हवा खां। हू त बेहद ख़ुशि थिए थो, गाॾी पंहिंजी बीहारे थो। दादा सां उन वक़्तु कार में सिर्फ़ु बाबा गंगाराम वेठा हुआ ऐं अॻियां श्री पुरुषोत्तम दास ऐं उनजी धर्म पत्नी वेठी हुई। श्री पुरुषोत्तम दास दादा खे चवनि था त बीच ते ॾाढी ऊंदहि आहे ऐं चोरी चकोरी ॾाढी घणी थींदी आहे, तंहिं करे तव्हीं अॻियां न लंघे वञिजो।
उत बीच ते बतियूं बि कान्हनि त ही रुगो थोरे ई टुकर में अचवञ कजो, मां जल्द अची तव्हांखे जॉइन कंदुसि, पोइ टे हूंदासीं, थोरो अॻिते निकिरी हलंदासीं। दादा हा चयो ऐं बाबा गंगाराम ऐं दादा ॿई पंध लाइ निकिरी चुका। जीअं हू पंधु पे कयऊं, हिक ॿिए सां ॻाल्हायूं पे त विख पे वधायूं, खेनि अकर ई कान थियो त खेनि वापसि मोटिणो आहे त हू हलंदा हलिया ऐं ऊंदहि काफ़ी ऊंदहि हुई, बतियूं बिल्कुलु कान हुयूं ऐं थियो बि ईअं ओचितो ई ओचितो हिकु भयानक रूप हुननि जे अॻियां अची बीहे थो ऐं ही रूप यकदमि खेनि चवे थो जेकी अथव इमीजिएटली हैंड ओवर टू बी वॉट एवर यू हैव। बाबा गंगाराम त दहिलजी वञे थो ऐं हू थोरो रिज़िस्ट करण जी कोशिशि करे थो। जेको ही चोर आहे उहो पहिरीं बाबा गंगाराम खे चए थो गिव मी वॉट एवर यू हैव, जेकी बि अथई तूं मूंखे ॾे। त जीअं मूं अव्हांखे चयो बाबा गंगाराम थोरो रिज़िस्ट थो करे त हिन चोर हिनखे ॿ टे धक बि हणे थो। तॾहिं दादा बाबा गंगाराम खे चवनि था महिरबानी करे जेको बि अथई तूं ॾेई छॾ। बाबा गंगाराम चए थो मूं वटि त सिर्फ़ु वाच आहे, रूमाल आहे, थोरा पैसा आहिनि, हिकु फाटल पर्स आहे। दादा चएसि थो सभु तूं ॾेई छॾ। सभु कढी चोर खे ॾेई छॾे थो। हींअर चोर बाबा गंगाराम खे छॾे असांजे गुरुदेव प्यारे दादा जे अॻियां अचे थो ऐं प्यारे दादा खे चए थो हाणे तुंहिंजो वारो आहे, ॾे जेकी बि तोखे आहे। ऐं प्यारो दादा त स्थिर बीठो हो, बिल्कुलु बिल्कुलु स्थिर बीठो हो, कुझु बि कोन हो जो प्यारे दादा खे कॾहिं बि हिलाए सघे। ही चोर वरी बि दादा खे चए थो जेकी अथई जल्दी में मूंखे ॾेई छॾ। तॾहिं प्यारो दादा हिन चोर ॾे प्यार जे अखियुनि सां निहारे थो ऐं चोर खे छा थो चए मूं वटि अथई अखुट खज़ानो, ऐं जे उहो खज़ानो तोखे मिले त तूं त मालामाल थी पई, तूं त भरपूर थी पई। चोर चवे थो जल्दी मूंखे इहो खज़ानो ॾे ऐं मां आयो ई आहियां इहो खज़ानो वठण वास्ते। प्यारो दादा खेसि चवे थो इहो खज़ानो अथई प्यार जो खज़ानो, अथई कुर्ब जो खज़ानो। हिकु दफ़ो तोखे इहो खज़ानो मिलियो त ही ॿिया खज़ाना तुंहिंजे लाइ दे विल बी सो पेल, इन्हनि खज़ाननि ॾांहुं त तूं निहारींदे ई की न। ही चोर बिल्कुलु दहिलजी वञे थो, पियो निहारे त ही मुरलीअ जो आवाज़, मिठो आवाज़, थर आवाज़ केॾी न शांती मुंहं में पियो पैदा करे। कंहिंजो आवाज़ आहे ही? दादा जे मुंहं खे निहारे नथो सघे, एॾी जोत, एॾो कुर्ब, एॾो प्यार प्यारे दादा जे अखियुनि मां उन टाइम वही रहियो हो, ॼण त हिकु नदी पे वही। ही चोर पियो निहारे ऐं पोइ सम्झे थो त ही को इंसान की न आहे, ही त को सचो संत आहे ऐं प्यारे दादा जे चरणनि में किरी पवे थो। मुंहिंजा प्यारा भाउरो ऐं भेनरूं, दादा क्वाइटली कार में वेहनि था, कंहिंखे कुझु ॿुधाइनि नथा। जॾहिं घर वापसि अचनि था तॾहिं दादा असांखे चवनि था त अॼु अचो त असीं प्यारे प्रभुअ जा शुकराना मञूं। असीं चऊं था ज़रूरु दादा, तव्हीं त असांखे इहो ई सेखारींदा आहियो त हर हाल में प्रभुअ जा शुकराना मञो। दादा चए थो ख़ासि करे अॼु, छो त पहिरीं इहा ॻाल्हि आहे त असांजी प्रभु हयाती बचाई आहे ऐं दादा असांखे इहा सॼी ॻाल्हि उनजो ज़िक्र करे ॿुधाइनि था। ऐं पोइ चवनि था ॿी ॻाल्हि जंहिंजे लाइ शुकराना मञूं त शुक्र त हिननि चोरनि असांखे पकड़ियो, ॿिया त वीचारा बची पिया न, ॿिया वीचारा मुंझी पवनि हा, शायदि अहिड़ो रिज़िस्ट कनि हा, कंहिंखे मारे न विझे हा ही चोर। शुक्र प्रभुअ जो चोरनि असां ते काह कई, ॿिया वीचारा बची पिया। ॾिसो प्यारे दादा जी छा हस्ती हुई, छा लेवल हुई। न रुगो संदन दिलि अंदरि ग्रैटिट्यूड हो, पर संदन दिलि अंदरि केॾी न दया, केॾी न हमदर्दी हुई असां सभिनी वास्ते। प्यारे दादा वरी असांखे इहो ई हिकु सबक़ु सेखारियो त एवरी डे, एवरी सिंगल मोमेंट एक्सप्रेस योर ग्रैटिट्यूड विथ गॉड। वरी चवंदा हा बिगिन योर डे विथ ग्रैटिट्यूड, फिल योर डे विथ ग्रैटिट्यूड एंड क्लोज़ योर डे विथ ग्रैटिट्यूड। अवां सभिनि या अवां मां केतिरनि हीअ नंढी मिठी ॻाल्हि ॿुधी हूंदी त कीअं इटली में हिकु भाउ हू करोना बीमारीअ जो शिकार थिए थो ऐं काफ़ी सीरियस थी वञे थो, हुनजी तबियत बिल्कुलु लाचार थी पवे थी ऐं हुनखे अस्पताल में दाख़िल कयो वञे थो। डॉक्टर चवनि था त जे हिनखे वेंटिलेटर न लॻाईंदासीं त शायदि ही थोरे वक़्त में पंहिंजा प्राण त्याग करे।
ॾिसनि था त ही भाउ हुनजे अखियुनि में ॻोरा आहिनि ऐं रोए पियो। त पुछन्स था, छो तोखे पैसा कान्हनि छा जो तूं वेंटिलेटर जा पैसा ॾेई सघीं? वेंटिलेटर जो हिकु ॾींहं जो कॉस्ट 5000 पाउंड आहे। ही वीचारो चए थो, साईंअ जी कृपा सां मूंखे अखुट पैसा आहिनि ऐं मां 5000 हिकु ॾींहं लाइ न पर केतिरनि ई ॾींहंनि लाइ ॾेई सघां थो, पर मुंहिंजे अखियुनि में ॻोरा छो आहिनि? त तव्हीं हिकु ॾींहं लाइ हिकु ॾींहुं मूंखे ऑक्सीजन था ॾियो त तव्हीं 5000 पाउंड था वठो। मुंहिंजी अॼु उमिरि 94 इयर्स आहे, 94 साल। पर 94 साल बिना कंहिं उजूरे, बिना कुझु वठण जे प्रभु मूंखे ऑक्सीजन, मूंखे जीअ जो दान पे ॾिनो, कॾहिं की न कुझु घुरियाई ऐं मूं केॾो न बेपरवाह रहियसि, कॾहिं बि प्रभु जा मूं शुक्राना की न मञा। प्यारा भाउरो, प्यारियूं भेनरूं, अचो त गॾिजी असीं बि इहो ई सबक़ु हिन करोना मां सिखूं त प्रभुअ जा हर पल, हर कदम, हर श्वास सां असीं शुक्राना मञूं, शुक्राना मञूं। केॾियूं न नेमतूं प्यारे प्रभुअ असां मां हिकु हिकु खे ॾिनियूं आहिनि ऐं पियो ॾे वॾी में वॾी नेमत असां सभिनि खे जेका प्रभुअ ॾिनी उहा हुई असांजो गुरुदेव पूजनीय प्यारो दादा जशन, जो अञा ताईं हिज स्ट्रेंथ, हिज पावर, हिज शक्ति is still protecting us, it is guiding us, it is guarding us, it is shielding us, it is leading us upward, onward, forward. How can we not be grateful for such a gift that God has bestowed on us? प्यारे सत्संगियो, ॾिसो असीं कीअं न वरी पंहिंजा मोबाइल्स चार्ज कंदा आहियूं। थोरो ई वक़्तु गुज़रंदो आहे यकदमि पंहिंजो मोबाइल चार्ज कंदा आहियूं। छो? बिकॉज़ वी वॉन्ट टू स्टे कनेक्टेड। अचो त हिन ज़िंदगी जे मोबाइल खे बि चार्ज कयूं। छा सां? शुक्रगुज़ारी सां, ग्रैटिट्यूड सां। लेट अस चार्ज द मोबाइल फोन ऑफ आवर लाइफ, लेट अस चार्ज आवर लाइफ itself with gratitude. And once we have gratitude, we will see that life is so smooth, so beautiful, so happy, so joyful and so peaceful. अचो त असीं न थियूं ॾुलहमान, पर हिकु हिकु आज़मूदे में ॾिसूं उन प्रभुअ जो, उन अलख जो अहसान। न थियूं ॾुलहमान, पर हिकु हिकु आज़मूदे में ॾिसूं उन अलख जो, उन प्रभुअ जो, पंहिंजे गुरुदेव जो अहसान। दादा श्याम।